नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी मां ख़बर ॾींदा हलूं त घोटकी लॻ आदलपुर जे ॻोठ अली बख्श शाहणाई जे रहवासियुनि जो बासर जे ज़ुल्मनि खिलाफ़ क़ुरान पाक खणी ॿारनि बचनि समेत एहतजाज इंसाफ़ जी घुर। आदलपुर जे ॻोठ अली बख्श शाहणाई जे रहवासियुनि मोहम्मद अयूब, अब्दुल मजीद, माई हनीफा, माई आबदा, माई फातिमा शाहणाई ॿियनि क़ुरान पाक खणी एहतजाज कंदे चयो त 1 महीनो पहिरियां इलाइक़े जे बासर असलम शाहणाई, तारिक, अज़हर, सलीम, नदीम शाहणाई ऐं ॿियनि असांजे पीरसन सरदार बख्श शाहणाई के कत्ल कयो ऐं बाद में इन्हनि असांजे 16 जरेब ज़मीन ते पिण कब्ज़ो करे वरितो। इन्हनि चयो त हू बासर आहिनि, असां मिसकीन आहियूं। इन्हनि असां मथां 8 खां मथे मुख़्तलिफ़ थाणनि ते कूड़ियूं FIR पिण दाख़िल करायूं आहिनि, जंहिं करे असांजा केतिरा माण्हू जेलुनि में क़ैद आहिनि ऐं हाणे असलम शाहणाई ऐं संदसि साथी असांखे मुसलसल धमकियूं पिया ॾियनि, जंहिं करे असां क़ैद वारी ज़िंदगी गुज़ारियूं पिया। ॿार स्कूल बि नथा वञी सघनि। इन्हनि चयो त असलम शाहणाई वकील हुजण करे आदलपुर पुलिस बि संदसि वंगारू बणियल आहे। असां केतिरा भेरा SSP घोटकी तोड़े SHO आदलपुर वटि क़ुरान पाक खणी इंसाफ़ लाइ दायो आहे, पर इंसाफ़ नाहे मिली सघियो। उन मौक़े ते ॻोठाणनि चीफ जस्टिस, सेशन जज, IG सिंध, DIG सखर ऐं SSP घोटकी खे अपील कई त खुदारा बासरनि खिलाफ़ कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾेई तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।